अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही रेस्क्यू 1122 एम्बुलेंस मदई जी गवर्नमेंट मदई जी हॉस्पिटल में अॼु खां पहुची वई आहे। मां हितां जे हिन इंतिज़ामिया सां हिन एम्बुलेंस जे ड्राइवर दोस्तनि सां मुंहिंजी हिन ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उहे ॿुधाइनि था पिया त हीअ जेका आहे सर्विस सिर्फ़ु सुबुह जो 8 खां शाम जो 8 बजे ताईं हीअ तव्हांखे सर्विस मिली सघंदी ऐं हीअ हर उन माण्हूअ खे सर्विस मिलंदी, चाहे भली धकी हुजे या प्लस में कोई ज़ख़्मी आहे, कोई जहिड़े झटे जो ज़ख़्मी आहे, या प्लस में कोई भी को लेडीज़ आहे, मेल आहे, ॿार आहे, उहो जंहिंखे बि हितां जो को डॉक्टर माना रेफ़र कंदो। मूंखे त बिल्कुलु बि हैरत बि वठे थी त हिते त कोई बि पेशेंट एडमिट ई न आहिनि कंदा हिन मदे जी अस्पताल में। हर क़िस्म जो चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, जंहिंखे बहितर लॻंदो आहे उनखे बि रेफ़र कंदा आहिनि। त हे एतिरा माना रेफ़र कयल माण्हू हितां खणंदा कीअं, पुॼाईंदा कीअं। बहरहाल हिननि जो दोस्तनि जो चवणु इहो ई आहे त हीअ जेके आहिनि 2 दोस्त आहिनि ड्राइवर, जेकी माना हिन सां एम्बुलेंस सां गॾु हूंदा, जेके वर्दी में आहिनि, पंहिंजो जेको आहे हिननि खे पंहिंजी वर्दी आहे ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिननि जो चवणु इहो आहे त कंहिं बि क़िस्म जो को बि ख़र्चो जेको आहे उन्हनि खां न वरितो वेंदो, माना बिल्कुलु बि फ्री ऑफ कास्ट सर्विस हूंदी। पर फ़िल वक़्तु माना हिन वक़्तु जेको आहे माण्हुनि खे इहो फ़ाइदो जेको आहे सुबुह जो 8 खां शाम जो 8 बजे ताईं जे मरीज़नि खे मिलंदो। हर उहो मरीज़ जंहिंखे हितां जो डॉक्टर रेफ़र कंदो। अच्छा, इहो बि मूंखे दोस्त ॿुधाइनि था पिया त हिन एम्बुलेंस जी इंतिज़ामिया त हिन जो तालुक़ु हिन इस्पताल इंतिज़ामिया सां कंहिं बि क़िस्म जो न हूंदो। तव्हांखे जेकॾहिं इहा एम्बुलेंस खपंदी आहे त तव्हां माना को MS सां या डॉक्टर सां या इस्पताल जे कंहिं बि अमले सां लाभ विचण में अचण जी काई बि ज़रूरत न आहे। हीअ इस्पताल जे न MS जे अंडर सुपरविज़न आहे, न कंहिं ॿिए अमले जे। ही अलॻि हिकिड़ी माना हिननि जो डिपार्टमेंट आहे, खातो आहे, जंहिंजो हिननि जो इंचार्ज शिकारपुर में विहंदो आहे। हीअ आवाम जे सहूलियत जे लाइ हीअ गाॾी माना जेका आहे ॾिनी वई आहे ऐं हिन जो माना जेको आहे हर उहो माण्हू जंहिंखे हितां जा डॉक्टर जेके आहिनि रेफ़र कंदा। अच्छा, इहो बि ॿुधाइनि था पिया त हीअ जेको आहे फ़िल वक़्तु सखर ऐं लाड़काणे ताईं, मतिलबु कोई बि पेशेंट या मरीज़ सखर वञे थो या लाड़काणे डॉक्टर उनखे रेफ़र कनि था त ओसि ताईं हीअ एम्बुलेंस माना उनखे खणी वेंदी। बाक़ी कराची, हैदराबाद या ॿियनि शहरनि में जेको आहे त फ़िलहालु हीअ एम्बुलेंस उन्हनि तां न हली सघंदी। हिननि जो इहो बि चवणु आहे त कुझु टाइम खां असां कोशिशि कंदासीं त माना हिन ते असां नाइट शिफ्ट में बि एम्बुलेंस अचे, पर फ़िलहालु माना हिन जी सर्विस जेको आहे सुबुह जो 8 खां शाम जो 8 बजे ताईं हूंदी। शाम जो 8 बजे खां पोइ हीअ गाॾी वरी हली वेंदी शिकारपुर पंहिंजे हेडक्वार्टर ते।